ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 20/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि तव्हां पुराणे भक्तनि खे भक्ति जो फल ॾियणु। भक्ति जो फल आहे ज्ञान। जंहिंसां ई तव्हांजी सदगति आहे। भक्ति जो फल आहे ज्ञान, जंहिंसां ई तव्हांजी सदगति आहे। प्रश्न आहे, कई ॿार हलंदे हलंदे तक़दीर खे आपे शूट कंदा आहिनि, कीअं? उत्तर आहे, अगरि बाप जो ठही करे सर्विस न कंदव, पंहिंजे ते ॿियनि ते रहम न कंदव त पंहिंजी तक़दीर खे शूट करे छॾंदा आहियो, अर्थात पद भ्रष्ट थी वेंदो। सुठी रीति पढ़ो, योग में रहो त पद बि सुठो मिले। सर्विसेबल ॿारनि खे त सर्विस जो ॾाढो शौक़ु हुजणो खपे। गीता केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। रूहानी ॿार सम्झंदा आहिनि असां आत्मा ई आहियूं, न कि शरीर, ऐं इहो ज्ञान हाणे ई मिलंदो आहे परम पिता परमात्मा सां। बाबा चवंदा आहिनि, जबकि मां आयो आहियां त पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। आत्मा ई शरीर में प्रवेश कंदी आहे, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी रहंदी आहे। आत्मा न बदलदी, शरीर बदलंदो आहे। आत्मा त अविनाशी आहे, त पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। इहो ज्ञान कॾहिं कोई ॾेई न सघे। बाबा आया आहिनि ॿारनि जी पुकार ते। इहो बि कंहिंखे पतो न आहे कि पुरुषोत्तम संगम युग आहे। बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि, मुंहिंजो अचिणो हूंदो आहे कल्प जे पुरुषोत्तम संगम युग ते, जबकि सॼे विश्व पुरुषोत्तम ठहींदो आहे। हिन समय त सॼो विश्व कनिष्ठ पतित आहे। उनखे चइबो आहे अमरपुरी। इहा आहे ई मृत्युलोक। मृत्युलोक में आसरी गुण वारा मनुष्य हूंदा आहिनि, अमरलोक में दैवी गुण वारा मनुष्य हूंदा आहिनि। इन करे उनखे देवता चइबो आहे। हिते बि सुठे सुभाउ वारनि खे चइबो आहे, इहे त जीअं देवता आहिनि, कोई दैवी गुण वारा हूंदा आहिनि। हिन समय सभु आसरी गुण वारा मनुष्य 5 विकारनि में फसियल आहिनि। तॾहिं ॻाईंदा आहियूं, हिन दुख सां अची करे लिबरेट करो। कोई हिकु सीता खे न छुड़ायो। बाबा सम्झाईंदा आहिनि, भक्ति खे सीता चइबो आहे, ज्ञान खे राम, भॻवान खे राम चइबो आहे। भक्ति आहे सीता, भॻवान आहे राम, जो भक्तनि खे फल ॾियणु ईंदो आहे। हिन बेहद जे रावण राज्य में सॼी दुनिया फसियल आहे। उन्हनि खे लिबरेट करे राम राज्य में वठी वेंदा आहिनि। रघुपति राघव राजा राम जी ॻाल्हि न आहे, उहो त त्रेता जे राजा हुया। हाणे त सभी आत्मायूं तमो प्रधान जर्जरीभूत अवस्था में आहे। सीढ़ी उतरदे उतरदे हेठि आहिनि। पूज्य खां पुजारी ठही विया न। देवताऊं कंहिंजी पूजा न कंदा आहिनि, है न। पूज्य खां पुजारी ठही विया आहिनि। देवताऊं कंहिंजी पूजा न कंदा आहिनि, उहे त पूज्य आहिनि। पोइ उहे जॾहिं वैश्य शूद्र में ठहींदा आहिनि त पूजा शुरू थींदी आहे। वाम मार्ग में अचण सां पुजारी ठहींदा आहिनि। वाम मार्ग में अचण सां पुजारी ठही वेंदा आहिनि। पुजारी देवताउनि जे चित्र जे अॻियां नमन कंदा आहिनि। हिन समय कोई हिकु पूज्य त न थी सघंदो आहे न। ऊचते ऊच भगवान पूज्य, पोइ सत्युगी, ऊचते ऊच भगवान पूज्य, पोइ सत्युगी देवी देवता पूज्य। हिन समय सभु पुजारी आहिनि। पहिरियों शिव जी पूजा शुरू थींदी आहे, उहा आहे अव्यभिचारी पूजा। उहो सतो प्रधान, पोइ सतो, पोइ देवताउनि खां बि मथे, पोइ देवताउनि जे बि मथे करे जल जी, मनुष्य जी, पशु पक्षियुनि आदि जी पूजा करणु लॻी वेंदा आहिनि। पहिरियों शिव जी पूजा कंदा आहिनि, पोइ देवी देवताउनि जी, पोइ जल, मनुष्य, पक्षी आदि जी। दिन पर दिन अनेकनि जी पूजा थियणु लॻी आहे। अॼुकल्ह रिलीजियस कॉन्फ्रेंस बि ॾाढी थींदी आहे। हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी, कॾहिं जैनियुनि जी, कॾहिं आर्य समाजनि जी कॉन्फ्रेंस ईंदी रहंदी आहे। आदि सनातन देवी देवता धर्मनि जी, जैनियुनि जी, आर्य समाजनि जी।
ॾाढनि खे सॾु कंदा आहिनि छो जी हर हिकु पंहिंजे धर्म खे त ऊचो सम्झंदो आहे न। हर हिकु धर्म में कोई न कोई विशेष गुण हुजण जे कारण उहो पंहिंजे खे वॾो सम्झंदा आहिनि। जैननि में बि क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि, 5-7 वैरायटी हूंदी आहे। उन्हनि में बि कोई नंगा हूंदा आहिनि, नंगा ठहिण जो अर्थ न सम्झंदा आहिनि। भगवान वाच्य नंगा अर्थात अशरीरी आया से अशरीरी थी करे वञिणो आहे। उहो पोइ कपिड़ा उतारे करे नंगा ठही वेंदा आहिनि। भगवान वाच्य जे अर्थ खे न सम्झंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां आत्माऊं हिते हिन शरीर धारण करे पाठ वॼाईंदा आहियो, पोइ वापसि वञिणो आहे। हिन ॻाल्हियुनि सां तव्हां ॿार सम्झंदा आहियो। आत्मा ई पाठ वॼाइण वेंदी आहे, झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो आहे। नए नए क़िस्म जा धर्म इमर्स थींदा रहंदा आहिनि। हिन करे हिनखे वैरायटी नाटक चइबो आहे न। वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे, वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे। हर हिक खे अनेक ब्रांचिस, हर हिक जी अनेक ब्रांचिस निकिरंदी आहे। मोहम्मद पोइ ईंदो आहे। बाबा चवनि था हर हिक जी अनेक ब्रांचिस निकिरंदियूं आहिनि। वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे। मोहम्मद पोइ ईंदो आहे। पहिरियों इस्लामी ईंदा आहिनि। मुस्लिमनि जी संख्या ॾाढी आहे। अफ्रीका में केतिरा साहूकार आहिनि, सोने हीरे जी खानियूं आहिनि। जाते ॾाढो धन ॾिसंदा आहिनि त उते चढ़ाई करे धनवान ठहींदा आहिनि। क्रिश्चन माण्हू बि केतिरा धनवान ठहिया। भारत में बि धन आहे, परंतु गुप्त सोनो आदि केतिरो पकड़ंदा रहंदा आहिनि। हाणे दिगंबर जैन सभा वारा कॉन्फ्रेंस आदि कंदा आहिनि छो जे हर हिकु पंहिंजे खे वॾो सम्झंदो आहे। इहे एतिरा धर्म सभु वधंदा रहंदा आहिनि। कॾहिं विनाश न थियणो आहे, कॾहिं विनाश बि थियणो आहे। एतिरा धर्म वधंदा रहंदा आहिनि त आख़िर त विनाश थींदो न। कुझु बि सम्झंदा न आहिनि। सभु धर्मनि में ऊच त तव्हांजो ब्राह्मण धर्म आहे, जंहिंजो कंहिंखे बि पतो न आहे। कलयुगी ब्राह्मण बि ॾाढा आहिनि, परंतु उहो कुक वंशावली प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली ब्राह्मणता, उहा त सभु भाउ भेण थियणु खपनि न। अगरि उहा पंहिंजे खे ब्रह्मा जी औलाद कहलाईंदा आहिनि त भाउ भेण ई ठहिया, पोइ शादी बि न करे न सघनि। सिद्ध थींदो आहे उहो ब्राह्मणनि जा मुख वंशावली न आहे। इन सां असां इहे सिद्ध करे सघंदा आहियूं। सिर्फ़ु नाम रखी ॾींदा आहिनि। वास्तव में देवताउनि सां बि ऊच ब्राह्मणनि खे चईंदासीं। चोटी आहे न, इहे ब्राह्मण ई मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि। इहे ब्राह्मण ई मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि। पढ़ाइण वारो परमपिता परमात्मा स्वयं ज्ञान जो सागर, इहे कंहिंखे बि पतो न आहे। बाबा वटि अची करे ब्राह्मण ठही करे पोइ कल्ह शूद्र ठही वेंदा। पुराणा संस्कार पलटण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। पुराणा संस्कार पलटण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। पंहिंजे खे आत्मनिश्चय करे बाप सां वरसो वठिणो। रूहानी बाप सां रूहानी ॿार ई वरसो वठंदा। बाप खे यादि करण सां माया विघ्न विझंदी आहे। बाबा चवंदा आहिनि हथ काॾे दिलि याॾे। रूहानी बाप सां रूहानी ॿार ई वरसो वठंदा। बाप खे यादि करण सां बाप खे यादि करण में ई माया विघ्न विझंदी आहे। बाप चवंदा आहिनि हथ काॾे दिलि याॾे। इहा ॾाढी सहज आहे। जैसे आशिक़ माशूक़ हूंदा आहिनि जो हिकु ॿिए खे ॾिसण बग़ैर रही न सघनि। बाबा त माशूक़ आहे ई। आशिक़ सभु ॿार आहिनि जो बाप खे यादि कंदा रहंदा आहिनि। हिकु बाप ई आहे जो कॾहिं कंहिंजो आशिक़ न थींदो आहे, छो जो हुननि खां ऊच त कोई आहे ई न। बाक़ी हा, ॿारनि जी महिमा कंदा आहिनि। तव्हां भक्ति मार्ग में खां वठी करे मुंहिंजो माशूक़ जा तव्हां सभु आशिक़ आहियो। सॾु बि कंदा आहियो अची करे दुख सां लिबरेट करे पावन ठाहियो। तव्हां सभु ब्राइड्स आहियो, मां ब्राइड ग्रूम आहियां। तव्हां सभु आसरी जेल में फसियल आहियो।
मां अची करे छुड़ाईंदो आहे। हिते महिनत ॾाढी आहे, क्रिमिनल आहे दुख ॾींदी आहे, सिविल आहे ठहिण में महिनत लॻंदी आहे। देवताउनि जे केतिरा सुठा कैरेक्टर आहिनि। हाणे अहिड़ो देवता ठाहिण वारो ज़रूरु खपे। कॉन्फ्रेंस में टॉपिक रखी मानव जीवन में धर्म जी आवश्यकता। ड्रामा खे न ॼाण जे कारण मुंहिंजी आहिनि, तव्हांजे सवाइ कोई सम्झाए न सघे। क्रिश्चन अथवा बौद्धी आदि त खे इहे थोरी मालूम आहे कि क्राइस्ट बुद्ध आदि पोइ कॾहिं ईंदा। तव्हां झटि हिसाब किताब ॿुधाए सघंदा आहियो त सम्झाइणो खपे। धर्म जी आवश्यकता आहे न। पहिरियों कहिड़ो धर्म हुयो, पोइ कहिड़ो धर्म आयो। पंहिंजे धर्म वारा बि पूरो सम्झंदा न आहिनि, योग न लॻाईंदा आहिनि। योग बग़ैर ताक़त न रहंदी आहे, जौहर न भरंदो आहे। बाबा खे ऑलमाइटी अथॉरिटी चइबो आहे। तव्हां केतिरा ऑलमाइटी ठहींदा आहियो, विश्व जे मालिक ई ठही वेंदा आहियो। तव्हांजे राज्य खे कोई बि छीने न सघे। हुन समय ॿियो कोई खंड ई न हूंदो। हाणे त केतिरा खंड आहिनि। हीअ सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, 5000 वर्ष जो इहो चक्कर आहे। बाक़ी सृष्टि लंबी केतिरी आहे उहो थोरी माप करे सघंदा आहिनि। धरती खे करे माप करे सघंदा आहियूं, सागर खे त करे न सघंदा आहियूं न। आकाश ऐं सागर जो अंत कोई पाए न सघे। त सम्झाइणो आहे धर्म जी आवश्यकता छो आहे। सॼो चक्कर ठहियलु आहे धर्मनि ते, हा न। त सम्झाइणो आहे धर्म जी आवश्यकता छो आहे। सॼो चक्कर ठहियलु ई आहे धर्मनि ते। इहा वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे। इहे झाड़ आहे अंधनि जे अॻियां आईनो। बाबा चवनि था योग बग़ैर ताक़त न आहे त सम्झाए न सघंदा आहिनि, हा। धरती जो करे माप न करे सघंदा आहिनि, सागर जो त करे सघंदा आहिनि न। आकाश ऐं सागर जो अंत कोई पाए न सघंदो। त सम्झाइणो आहे धर्म जी आवश्यकता छो आहे। सॼो चक्कर ठहियो ई आहे धर्मनि ते। सॼो चक्कर किथे ठहियो आहे, धर्मनि ते ठहियो आहे। पहिरियों हिकु धर्म, पोइ ॿियो धर्म, पोइ धीरे धीरे ईअं वृद्धि थींदी। धर्म वृद्धि थींदा त आत्मायूं मथां खां हेठि ईंदियूं। इहा वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे। इहे झाड़ आहे अंधनि जे अॻियां आईनो। तव्हां हाणे ॿाहिरि सर्विस करे निकिता आहियो, त हाणे ॿाहिरि सर्विस ते निकिता आहियो। आहिस्ते आहिस्ते तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी। तूफ़ान लॻण सां ॾाढा पता किरंदा बि आहिनि। ॿिया धर्मनि में तूफ़ान लॻण जी ॻाल्हि न रहंदी आहे। उन्हनि खे त मथां खां अचिणो ई आहे। हिते तव्हांजी स्थापना ॾाढी वंडरफुल आहे। ॿिया धर्मनि में तूफ़ान लॻण जी ॻाल्हि ई न आहे, छो जो उन्हनि खे त मथां खां हेठि अचिणो ई आहे। हिते तव्हांजी स्थापना ॾाढी वंडरफुल आहे, है न। असांजो त पूरो धर्म ई गुम थी वियो, छो जो बाबा खे वरी स्थापना करिणो आहे। आहिस्ते आहिस्ते पहिरियों वारा भगत जो आहिनि, उन्हनि खे अची करे भॻवान खे फल ॾियणो आहे, पंहिंजे घर वठी वञिणो आहे। सॾु बि कंदा आहिनि आत्माउनि खे पंहिंजे घर वठी हलो। सॾु बि कंदा आहिनि भॻवान खे। इहे कंहिंखे पतो न आहे कि बाबा स्वर्ग जो बि राज्य भाग्य ॾींदा आहिनि। सन्यासी माण्हू त सुख खे मञंदा ई न आहिनि। उहे चाहींदा आहिनि कि असांखे मोक्ष थिए। मोक्ष खे वरसो न चईंदासीं। ख़ुदि शिव बाबा खे बि पाठ वॼाइणो आहे त पोइ कंहिंखे मोक्ष कीअं रखी सघंदा आहियूं। तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं पंहिंजे धर्म खे ऐं सभिनि जे धर्म खे ॼाणंदा आहियो।
तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं पंहिंजे धर्म खे ऐं सभिनि जे धर्म खे ॼाणंदा आहियो। तव्हांखे तरस पईंदो आहे। चक्कर जो राज सम्झाइणो खपे। चओ तव्हांजे धर्म स्थापक चक्कर जो राज सम्झाइणो खपे। चओ तव्हांजे धर्म स्थापक पोइ पंहिंजे समय ते ईंदा। सम्झाइण वारो बि होशियारु खपे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि हर हिक खे सतो प्रधान सां सतो रजो तमो में अचिणो ई आहे। हाणे आहे रावण राज्य। तव्हांजी सची गीता आहे जो बाबा ॿुधाईंदा आहिनि। भॻवानु निराकार खे चइबो आहे। आत्मा निराकार गॉड फादर खे सॾु कंदी आहे। हुते तव्हां आत्मा ई रहंदा आहियो। तव्हांखे परमात्मा थोरी चईंदासीं। परमात्मा त हिकु ई ऊच भॻवानु आहे। आत्मा निराकार गॉड फादर खे सॾु कंदी आहे। हुते तव्हां आत्मा रहंदी आहियो। तव्हांखे परमात्मा थोरी चईंदासीं। परमात्मा त हिकु ई ऊच भॻवानु आहे। पोइ सभु आत्मायूं ॿार आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु। पोइ आहे देवतायूं। उन्हनि में बि नंबर 1 श्री कृष्ण। छो जी आत्मा और शरीर ॿई पवित्र आहिनि। तव्हां आहियो संगम युगी। तव्हांजो जीवन अमूल्य आहे। देवताउनि जो न आहे, ब्राह्मणनि जो अमूल्य जीवन आहे। बाप तव्हांखे ॿार ठाहींदा आहिनि। पोइ तव्हां ते महिनत कंदा आहिनि। देवताऊं थोरी एतिरी महिनत कंदा आहिनि। उहो पढ़ाइण जे लाइ ॿारनि खे स्कूल मोकिले छॾींदा आहिनि। हिते बाबा तव्हांखे वेही पढ़ाईंदा आहिनि। उहो बाप टीचर गुरू टई आहिनि त केतिरो रिगार्ड हुजणो खपे। सर्विसेबल ॿारनि खे सर्विस जो ॾाढो शौक़ु हुजणो खपे। ॾाढा थोरा आहिनि जो सुठा होशियार आहिनि त सर्विस में लॻल हुजनि। ॾाढा थोरा आहिनि जो होशियार आहिनि जो सर्विस में लॻल आहिनि। हैंड्स त खपनि न। लड़ाई जे मैदान में वञण लाइ जेके सिखलाईंदा आहिनि उन्हनि खे नौकरी आदि सभु छुड़ाए ॾींदा आहिनि। उन्हनि वटि लिस्ट रहंदी आहे। पोइ मिलिट्री खे कोई रिफ्यूज़ करे न सघे। असां मैदान ते न वेंदासीं। ड्रिल सिखलाईंदा आहिनि कि ज़रूरत ते सॾु कंदासीं। रिफ्यूज़ करण वारनि ते केस हलंदो आहे। हिते त उहा ॻाल्हि न आहे। हिते पोइ जो सुठी रीति सर्विस न कंदा आहिनि त पद भ्रष्ट थी वेंदो आहे। सर्विस न कंदा गोया आपे ई पंहिंजे खे शूट करे ॾींदा है न। हिते अगरि कोई सर्विस न कंदो त पंहिंजे खे आपे ई शूट करे ॾींदा। पद भ्रष्ट थी वेंदो आहे न। त हिते बाबा जी यादि ऐं सर्विस ज़रूरी आहे ब्राह्मण जीवन में। पंहिंजी तकदीर खे शूट करे ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिते कोई ईअं न कंदो। हुते रिफ्यूज़ कंदा आहिनि त मारे छॾींदा आहिनि। केस हलंदो आहे वारे ते। लेकिन हिते जो सर्विस न कंदा न आपे हुनजो पद भ्रष्ट थी वेंदो। पंहिंजी तकदीर खे शूट करे छॾींदा आहिनि। सुठी रीति पढ़नि योग में रहनि त सुठो पद मिले। पंहिंजे ते रहम करिणो हूंदो आहे न। पंहिंजे ते करे त ॿिए ते बि करे। बाप हर प्रकार जी सम्झाणी ॾींदा आहिनि। इहे दुनिया जो नाटक कीअं हलंदो आहे त राजधानी बि स्थापना थींदी आहे न, है न। इहे दुनिया जो नाटक कीअं हलंदो आहे त राजधानी बि स्थापना थींदी आहे। इन ॻाल्हियुनि खे दुनिया न ॼाणंदी आहे। इन ॻाल्हियुनि खे दुनिया न ॼाणंदी आहे। हाणे निमंत्रण त मिलंदो आहे न। 5-10 मिंट में छा सम्झाए सघंदो। 1-2 घंटे ॾियनि त सम्झाए सघंदा। इहे पहिरों जी ॻाल्हि आहे। हाणे त बाबा सेकेंड्स में ॻाल्हि कंदा आहिनि। ड्रामा खे त बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि।
पॉइंट सुठी सुठी जाते जाते लिखी ॾियणी खपे, परंतु ॿार भुलिजी वेंदा आहिनि। बाप क्रिएटर बि आहे, तव्हां ॿारनि खे क्रिएट कंदा आहिनि, पंहिंजो ठाहियो आहे। डायरेक्टर ठही डायरेक्शन बि ॾींदा आहिनि न, श्रीमत ॾींदा आहिनि, पोइ एक्ट बि कंदा आहिनि। ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, इहा बि उन्हनि जी ऊच एक्ट आहे न। ड्रामा जे क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्टर खे न ॼाणियो त छा ठहियो। तव्हां ॿारनि खे क्रिएट कंदा आहिनि, पंहिंजो ठाहींदा आहिनि, डायरेक्टर ठही डायरेक्शन बि ॾींदा आहिनि, है न। बाबा श्रीमत ॾींदा आहिनि, पोइ एक्ट बि कंदा आहिनि, ज्ञान ॿुधाईंदा आहिनि न। ज्ञान ॿुधाइण ई बाबा जी एक्ट आहे। बाबा ॿियो त कुझु असां जीअं जेका कर्म हूंदा आहिनि, लेकिन बाबा जो ज्ञान ॿुधाइण ई एक्ट आहे। इहा बि सुठी ऊच एक्ट आहे। ड्रामा जी क्रिएटर डायरेक्टर ऐं मुख्य एक्टर खे न ॼाणियो त छा ॼाणियो। क्रिएटर बि आहिनि, असां ॿारनि खे क्रिएट करण लाइ स्मृति दिलाईंदा आहिनि। डायरेक्टर आहिनि, डायरेक्शन ॾींदा आहिनि, ऐं मेन एक्टर आहिनि जो एक्ट बि कंदा आहिनि। त क्रिएटर ॿारनि खे क्रिएट कंदा, डायरेक्शन ॾींदा ऐं एक्ट कंदा, मतिलबु ज्ञान ॿुधाईंदा। अच्छा, मीठे सिके लाइ ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन अमूल्य जीवन में पढ़ाइण वारे टीचर जो ॾाढो रिगार्ड रखिणो। पढ़ाई में ॾाढो होशियारु ठही सर्विस में लॻणो। हिन अमूल्य जीवन में पढ़ाइण वारे टीचर जो ॾाढो रिगार्ड रखिणो आहे। पढ़ाई में सुठो होशियारु ठही सर्विस में लॻणो आहे। पंहिंजे मथां आपे ई रहम करिणो आहे। ॿियो आहे पंहिंजे पाण खे सुधारण लाइ सिविलाइज़ ठहिणो आहे। पंहिंजे कैरेक्टर सुधारणा आहिनि। पंहिंजे कैरेक्टर सुधारणा आहिनि असांखे। मनुष्य खे देवता ठाहिण जी सेवा करणी आहे। पंहिंजे पाण खे सुधारण लाइ सिविलाइज़ ठहिणो आहे। पंहिंजे कैरेक्टर सुधारणा आहिनि। मनुष्य खे देवता ठाहिण जी सेवा करणी आहे। पंहिंजे पाण खे सुधारण लाइ सिविलाइज़ ठहो। पंहिंजे कैरेक्टर सुधारणा आहिनि। मनुष्य खे देवता ठाहिण जी सेवा करणी आहे। वरदाना रूहानी ड्रिल जे अभ्यास वारा फाइनल पेपर में पास थियण वारा सदा शक्तिशाली ठहो। जीअं वर्तमान समय जे प्रमाण शरीर जे लाइ सर्व बीमारियुनि जो इलाज एक्सरसाइज सेखारींदा आहिनि। ईअं आत्मा खे सदा शक्तिशाली ठाहिण लाइ ईअं रूहानी एक्सरसाइज जो अभ्यास खपे। चारों ओर केतिरो बि हलचल जो वातावरण हुजे, लेकिन आवाज़ में रहंदे आवाज़ खां परे स्थिति जो अभ्यास कयो। मन खे जाते चाहियो, जेतिरो समय चाहियो स्थित करणु चाहियो, ओतिरो समय उते स्थित करे वठो। तॾहिं शक्तिशाली ठही फाइनल पेपर में पास थी सघंदा। स्लोगन आहे, पंहिंजे विकारी सुभाउ संस्कार व कर्म खे समर्पण करे ॾियो।
पंहिंजे विकारी स्वभाव संस्कार व कर्म खे समर्पण करण ई समर्पित थियणु। अव्यक्त इशारो, जेसिताईं तव्हांजी यादि ज्वाला रूप न ठही तेसिताईं इहा विनाश जी ज्वाला बि संपूर्ण ज्वाला रूप न वठंदी। इहा भड़कदी आहे पोइ शीतल थी वेंदी आहे। छो जी ज्वाला मूर्त ऐं प्रेरक जो आधार मूर्त आत्मायूं हाणे स्वयं ही सदा ज्वाला रूप न ठही वेंदी। छो जी ज्वाला मूर्त ऐं प्रेरक आधार मूर्त आत्मायूं अञा स्वयं ही ज्वाला रूप न ठही वेंदी। जॾहिं ज्वाला रूप ठहिण जो दृढ़ संकल्प वठो ऐं दृढ़ संगठित रूप में मन बुद्धि जी एकाग्रता द्वारा पावरफुल योग जा वाइब्रेशन चारों ओर फैलायो। हाणे छा करो, ज्वाला रूप ठहिण जो दृढ़ संकल्प करो और संगठित रूप में मन बुद्धि के एकाग्रचित करे पावरफुल योग जा वाइब्रेशन चारों ओर फैलायो। ये बस हाणे परिवर्तन है न, ईअं संगठित रूप में बाबा चईंदा न अंतिम घड़ी कॾहिं ईंदी जॾहिं असां संगठित रूप में संकल्प कंदासीं कि बसि हाणे परिवर्तन, तॾहिं दुनिया परिवर्तन थींदी। हुनजे लाइ हर हिकु रिस्पॉन्स ख़ुदि जी रिस्पॉन्सिबिलिटी वठे कि जॾहिं बि जेतिरो समय बि चाहियूं मन खे मन बुद्धि खे एकाग्रचित करे करे हिकु ई स्मृति में वेही रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।